अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोटलखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 48 4/12/1982 ईस्वी। रस के भरे नैना इन नैन ने मोसे जादू खयो, कोसे कहूं जी के बैन रे। तुंहिंजा रसीला नेण उन्हनि मूं ते जादू करे छॾियो, मन जो मातम कंहिंखे ॿुधायां। अलाए केरु ॾाढे सुठे सुर सां ठुमरी पियो ॻाए, ॾाढा मिठो आहे। ज़मीर अहमद। हाणे दादरा शुरू कयो अथसि। रतियां किधर गंवाई रे, बलमा हर जाई रे। हर जाई बालम रातियूं किथे विञाए आए। कुझु ॾींहं अॻु ज़रीना जो ख़त मिलियो। मन उमेद त ख़ुशि हूंदे, ॿार ख़ैरियत सां पहुची विया। सूंहं चवे थी त बाबा खे यादि करियां थी। बाबा मूंसां गॾु कोन आयो, मूंखे बाबा गुॾी वठी ॾिनी। बाबा खे मूं चाकलेट खाराया। वरी तोसां गंदली कुलेली पिरह सां गॾिजी वेंदसि। हाणे ॿुधाए त तुंहिंजा ॿार तोसां केॾो उन प्यारु कनि था। उन मां मुंहिंजे प्यार जो अंदाज़ो लॻाए त सूंहं सॼी पंहिंजे ॾाॾीअ ते ऐं नानीअ ते वई आहे। तोखे मूंखे त हींअर ई विकिणी छॾे। आउं त हिननि ॿारनि जे ॼमण वधण विझण करे ॾाढी ख़ुशि आहियां। हींअर जेकर मरी बि वञा त पाण खे अकेलो महसूसु न कंदसि। तूं ॿुधाए ॿारनि जे अचण सां तुंहिंजा छा तासुरात हुआ? तूं सूंहं ऐं अमरता खे ॾिसी छा महसूसु कयो? उन वक़्तु तुंहिंजे दिलि जी कहिड़ी कैफ़ियत हुई जॾहिं सूंहं तोखे चयो त बाबा मूंसां गॾिजी हल? हिते सभु ख़ैरु आहे। सिहत हालतुनि पटंदड़ पई हले। हूअं बि कपिड़ो पुराणो थींदो आहे त हुन में चतियूं हणियूं पवंदियूं आहिनि। पोइ थोरी छिक अचण करे उहो कपिड़ो हर हर पियो फाटंदो आहे। नेठि बि त रब ॾांहुं मोटी वञिणो आहे। आउं तोखे ख़त लिखंदी रहंदी आहियां, ख़बर नाहे छो नथा मिलनि, ऐं जे मिलनि था त तमामु देरि सां। उन्हनि ख़तनि जो बि तो वटां जवाबु नथो मिले। तुंहिंजी। अॼु न को सूसूं पियो करे। सुबुह जो इल्ताफ़ ऐं अब्दुरहमान बिजलीअ जा मिस्त्री आया। ईंदे शर्त चयऊं त अॼु असीं तव्हांजा शागिर्द थियण जो फ़ैसिलो करे आया आहियूं। शागिर्दीअ जी मिठाई जेका चओ सा आणियूं। मूं चयो त रेवड़ियूं वठी अचिजो। 17 महीना अॻु गॾिया हुआसीं त रुगो नूर ई नूर हुआ। कंहिं ॻाल्हि ते कख ई न थे सठाऊं। सरकार शरीफ़ जा मुहाफ़िज़ ऐं अलमबरदार थिया बीठा हुआ। असां ॼणनि गुनहगारनि ऐं ऐबदारनि खे बि कुझु ॿुधाइनि था ऐं कुझु ॿुधनि था। अॼु इक़बाल ते ॻाल्हि ॿोल थी। मूं संदसि फ़लसफ़े जी छंड छाण कई। आॾी अख सां अब्दुरहमान ॾांहुं पे ॾिठुमि त बेहोश त कोन थी वियो, पर शुक्र आहे ख़ैरु थियो। इल्ताफ़ मुहाजिर आहे, जहिड़ो चइजे तहिड़ो। अब्दुरहमान पंजाबी आहे, जहिड़ो चइजे तहिड़ो। इल्ताफ़ वधीक चीड़ो ऐं पढ़ियल आहे। अॼु चयईं त रूस बि हिटलर सां मिली वियो हो। लाचार ॿुधाइणो पियुमि त छो। कुझु पस मंज़र बि ॿुधाइणो पियो। जॾहिं इनकलाब जे कारनामनि जी ॻाल्हि थी त ॾिठमि ॿिन्हिनि जूं अखियूं ख़ुशीअ विचां चमकी उथियूं। ॻाल्हि ॻाल्हि ते चवनि वाह। ख़ासि करे इनकलाबी सिपाहियुनि जेका ज़ार जे जनरल जी ख़िदमत कई सा ॿुधी ताड़ियूं हणण लॻा। अच्छा किया वो मारा। जहिड़ा ॿार माण्हू जी ॻाल्हि सम्झण ऐं चीड़ो थी डिघे अरसे ताईं सम्झाइजे त सम्झी वेंदा त जेकर ही समूरा ढोंग कखनि वांगुरु उॾाए छॾीनि। ज़रीना खे लिखियुमि, मन तुंहिंजो 10/11 ते लिखियलु ख़त अची पहुतो। हिकिड़ो ख़त अॻु बि पहुतल हो। उन सां गॾु वॾनि जा कन कुतरींदड़ हिकिड़े नंढड़े माण्हूअ जे नंढड़े लिफ़ाफ़े में पियल नंढड़ो ख़त बि हो। अॼु शानदार ॾींहुं आहे, रोशन ऐं वणंदड़। जिते वेठो आहियां उतां दरवाज़े मां आसमान जो कुझु हिसो बि पियो नज़र अचे। अच्छा अच्छा पखी अलाए कहिड़े पंहिंजे कम सां लामारा पिया ॾियनि। मज़ा आहिनि पखियुनि खे। न वक़्त ते स्कूल वञणो, न कोर्ट पहुचणो, न कनि फॾनि में पवणो, पर मारी वीचारनि खे नथा छॾनि। हिकिड़ी कूंज न मार, अड़े आहेड़ी हिकिड़ी कूंज न मार। पंहिंजे समूरे बेनसीबी ई हुई, ॿियो छा हो जे बावजूद अयाज़ केरु सॾाए। सवेल अख़बार पढ़ियमि, इजो मानी खाई गुरड़ी करे तोखे ख़त लिखण वेठो आहियां। पहिरीं ताम पोइ कलाम। घर गोश्त जूं एतिरियूं ॿूटियूं मूं अकेले खे थोरो ई मिलनि हा। या गंदलियूं कलेलियूं सूहूं ऐं अमरताऊं थोरो ई खाइणु ॾियनि हा। हिते उहे मज़ा आहिनि, खावड़े वताया खाव। मुश्किल रुगो उहो आहे त मूंखे खाइण सां दिलचस्पी कान्हे ऐं हिन ॻोठ में खाराइण जी रिवाज बि कुझु घटि आहे, पर पोइ बि पाण ॾुखिया कोन आहियूं।
बराबरि कपिड़ो पुराणो थींदो आहे, उन में चतियूं हणियूं पवंदियूं आहिनि ऐं पोइ थोरी छिक ॾियण सां उहो हर हर पियो फाटंदो आहे। वक़्तु गुज़रंदो रहे थो, ॿार जवान ऐं जवान पोड़ा थींदा वञनि ऐं माण्हू मरियो वञनि। जवानी जवानी हाय जवानी झूठोड़े, पर 99% माण्हुनि जी जवानी हिकिड़ो ऋणपट आहे, जंहिंमें इतफ़ाक़ सां किथे को साए गाह जो ॿूटो ऐं पाणीअ जी ढोरी नज़र अचे थी, न त सुञ ई सुञ आहे। अक्सर महिनती महरूम ऐं मज़लूम माण्हुनि जूं जवानियूं जहिड़ियूं आयूं तहिड़ियूं न आयूं। सरजी तां सूर सामाणी त सुख विया। ॿिए तरफ़ पोड़पण जा 2 क़िस्म आहिनि। गंदा ख़ुदि परस्त माण्हुनि मां बेज़ार माण्हू पोड़पण में वधीक गंदा ऐं चटियूं थियूं पवनि। जजनि सां गॾु जीअंदड़ मरंदड़ माण्हू जीअं वॾा थींदा वेंदा, तीअं हिकु हद ताईं वधीक भला थींदा वेंदा आहिनि। ज़िंदगीअ जी लुक में उहे माण्हुनि लाइ कुर्ब ऐं शफ़क़त जा छपर ऐं छांवरा थी सघनि था। संदन तजुर्बे, डिघी नज़र ऐं अंदर जी सूंहं सां उहे माण्हुनि लाइ रोशनी थी सघनि था। बराबरि जवानीअ में उहे ॻाल्हियूं आहिनि जेके ॿालपण ऐं ॿुढापण में ॻोल्हणु अप्स आहे, पर ॿालपण ऐं ॿुढापण में उहे ॻाल्हियूं थियनि थियूं जेके जवानीअ खे हासिल न आहिनि। दरअसल इंसान ज़ात जी गॾियल वाधारे लाइ ॿालपण जी मासूमियत, जवानीअ जो जोश, ज़ोर ऐं दलेरी ऐं वॾी उमिरि जी दूर अंदेशी, तजुर्बेकारी ऐं शफ़क़त हिकु जहिड़ा लाज़मी आहिनि। 2500 साल अॻु यूनानी शाइर पेंदार चई वियो आहे, कुर्ब भरे ऐं आबरूअ वारे ॿुढापण लाफ़ानियत जी ॿालपण आहे। वक़्त जी अजल वकरे ते अफ़सोस खाइण या खांसि डिॼण बदिरां उन सां गॾु हली मथसि सवारी करे सघिजे थी। घड़ीअ घड़ीअ हिकु घाव ॾींदड़ फोरू ऐं ज़ालिम समाज सां डिघी भरपूर वेड़ करण खां पोइ मौत खे हिकिड़ो आराम, हिकिड़ो छोटकारो, हिकिड़ी तकमील न लिखिजे। ॿारनि खे ॾिसी बेअंदाज़ ख़ुशी थियमि। गॾिजी हलण वारी ॻाल्हि अमां बि करे वई हुई। हर दफ़े ॾाढी दिलि खे सट आई त हिननि खे छा सम्झाइजे ऐं कीअं सम्झाइजे। हीउ बादशाह माण्हू मुंहिंजा दलील थोरो ई ॿुधंदा। पाण अॻे अॻे बाज़ार मां कोचड़नि खां 2 परायूं छोकिरियूं वठी आया हुआसीं पैसनि ते। उहे किथे आहिनि ऐं छा पियूं कनि? अदीअ ज़े ऐं सूंहं खे जवाबु अलॻि ॾींदुसि। पोइ फ़िलहालु सभिनी ॿारनि खे प्यार। देश जे करे सख़्तु रंज ऐं नाराज़ आहियां, पर हेतिरनि कोहनि तां मनाज़रो करण जी कोशिश अजाई आहे। तुंहिंजो गंदलीअ कुलेलीअ खे चइबो आहे त अव्हीं कोचड़नि जूं धीअूं आहियो। अव्हां खे असीं पैसनि ते बाज़ार मां कोचड़नि खां वठी आया हुआसीं त उन ते कीअं न चिड़ंदियूं आहिनि ऐं दाहूं कंदियूं आहिनि, बार बार तस्दीक कंदियूं आहिनि त मतां सचपच कोचड़नि जूं धीअूं त कोन आहियूं। उहा ख़बर ई कान त कोचड़नि जूं सचियूं पचियूं धीअूं बि गंदलीअ कुलेलीअ जे माइटनि जूं धीअूं थियण खां एतिरी कराहत खाईंदियूं हूंदियूं, जेके माइट गिदड़ कोही बि न खाराइनि, उन्हनि जो औलाद केरु थींदो? 5/12/1982 ईस्वी सुबुह सां कराचीअ तां सिंधी प्रोग्राम में अक्सर चिचरियल ऐं ग़लति उचारनि, ग़लति लफ़्ज़नि, ग़लति जुमिलनि ऐं बेहूदी तुक बंदीअ वारा सिंधी फिल्मी गाना पिया अचनि। काफ़ी देरि बोर कयाऊं। उर्दू ॿोलीअ जे उचारनि, मुहावरनि ऐं शेरनि जी को अहिड़ी हालति करे त पाकिस्तान में बग़ावत थी वञे। नाम निहाद क़ौमी प्रेस यानी मुहाजर, पंजाबी रुजत परस्त, सरमाएदार जागीरदार प्रेस शोला थी वञे। हाणे मस रेडियो जा रिकॉर्ड पिया वॼनि। हिकिड़े कलाम जा ॿोल आहिनि, ओ सांवरा ओ बांवरा तोखां सवाइ कहिड़ा छांवरा। ज़हन जे कंप्यूटर हिकदमि अखियुनि अॻियां माज़ीअ जी हिकिड़ी ख़ूबसूरत तख़्ती आणे बीहारी ऐं कंहिं में हिकिड़े विसरियल अणविसरंदड़ गीत जा ॿोल गूंजण लॻा। मुंहिंजा पिरी ओ सांवरा ओ बांवरा, घर में घिड़ी चोरी करी खिलंदो वरी, मां लख चवां पेरे पवां पर जो मुड़ी ओ छल जुड़ी, मुंहिंजा पिरी ओ सांवरा ओ बांवरा। छांवरा अखर बि अणलखो बटण दॿायो ऐं वरी बि को मधुर आलाप कननि में गूंजियो। माक में मेंदरा काके रोअंदी रही, रात आई वही तू न आए कही, सांवरा तो सिवा छांवरा छा कबा, लूए तुंहिंजी लधी लूए लॻंदी रही, ओ वञा मां वञा कीअं भेरो भञा,
सिज वींदो लही पेर वींदा टही। अॼु बि शेख अयाज़ बाबति अज़ ख़ुदि सोचणु लॻुसि। सोचियुमि त अयाज़ फ़लसफ़े जो बि शागिर्दु हो। उन ॻाल्हि ई संदसि फ़िक्र में उहा गहराई पैदा कई जंहिं खेसि अहिड़ो वॾो शाइर बणाइण में मदद ॾिनी। पर उहो फ़लसफ़ो साइंसी न पर ख़्याली फ़लसफ़ो हो। संदसि हिन साइंसी फ़लसफ़ो बि पढ़ियो आहे, पर बुनियादी तरह दुश्मननि जे बयानु कयल तशरीह वारो, सिधो बाक़ाइदे ऐं ऊन्हो मुतालियो न हिन जो इनक़िलाब जी नज़रिए जो आहे, न उन जी तारीख़ ऐं फ़लसफ़े ऐं अदब वग़ैरह जो। उन करे संदसि जेका आलमी इनक़िलाबी तहरीक लाइ जज़्बाती हमदर्दी आहे, सा 100% फ़िक्री हमांगीअ ते ॿधल कान्हे। बुनियादी तरह संदसि मामिलो गैर अवामी बल्कि अक्सर अवाम दुश्मन फ़लसफ़े, तारीख़ ऐं सियासत ऐं अदब वारो आहे। बालदेर सार्त्रे वग़ैरह। ॿिए तरफ़ संदसि वतन ऐं संदसि दौर जी छिक इनक़िलाब ॾांहुं आहे। संदसि ज़िंदगीअ जे ॿालपण बि ग़ुरबत में गुज़री आहे, उन जी बि जुज़वी छिक ओॾांहुं हुई। वरी पाण सिंध जे सफ़ेद पोश तबिके जे हिसाब सां दौलतमंद तबिके में शामिल थी वियो। पंहिंजे घर जी रहणी करणी बि सफ़ा अवाम खां कोई परे वारी रखियाई। अहिड़ी रीति रहणी करणीअ जे हिसाब खां बि अवाम खे बिन अलॻि ऐं कटियल हो। उन्हनि मुतज़ाद असरनि संदसि अधु गेदी ऐं मशरूत इनक़िलाबी फ़िक्र खे लोॾे रखियो। संदसि पेर हर वक़्तु ॿिनि ॿेड़ियुनि में रहिया। उन जे डावाडोल फ़लसफ़े ऐं आलमी नुक़्ताए नज़र सां निभाए बि आख़िर केतिरो निभाए सघंदो। बाक़ी जा ज़वाली फ़लसफ़े ऐं अदब जी लॻार लॻियसि तंहिं मुड़ुस जूं हाजूं लाहे छॾियूं। अयाज़ जो आलमी नुक़्ताए नज़र संदसि नज़्म में ढकियलु रहे थो, नसर में उहो खुलियो पवे। उन में गैर अवामी बातिनी मैस्टिकल गैर इनक़िलाबी बल्कि इनक़िलाब जे कनि लकाउनि सां नफ़रत जा लाड़ा ज़ाहिर थियो पवनि। अयाज़ जेको नाविल लिखे थो त उन में संदसि गैर इनक़िलाबी बल्कि कनि हालतुनि में इनक़िलाब दुश्मन लाड़ा वधीक चिटे नमूने पेश थियण जो वॾो इम्कानु आहे। पर मजमूई तौरु हिन जो सिंधी अदब में सिंध जे सुजाॻीअ जे तहरीकुनि में जेको किरदारु बणिजे थो, सो संदसि वीसी पढ़े वारे अरसे खे छॾे तरक़ी पसंद बेहद अहम तारीख़ी ऐं शानदार बणिजे थो। राति जालंधर तां मिर्ज़ा साहिबा पियो ॻाइजे। जगजीत कौर छांव करे छॾी आहे। हूअं ही सुर आहे ई सरमस्तीअ जे जज़्बनि वारो, पर जगजीत कौर त उनखे ॻाल्हि ई और बनायो छॾे। हिकिड़ी वणंदड़ निहायत मिठे जहिड़ो कर सुञातल आवाज़ में गज़ल पियो ॻाइजे। केरु आहे? अच्छा, सुरेंद्र कौर गज़ल बि ॻाईंदी आहे। अॻे संदसि हिकिड़ो गज़ब जो फिल्मी गानो बि ॿुधो हुउमि। वाह माई वाह। अॼु पंजाब जे ज़ातियुनि जो ज़िक्र निकितो रफ़ीक सां। बैट्सन पंजाब जे उलहंदे मैदाननि यानी लाहौर खां उलहंदे मैदान जे जट या राजपूत ज़ातियुनि जा नाला ही ॼाणाया आहिनि। थईम, भुट्टा, लांगा, चनार, सुमरा, चढ़ड़, सिपरा। उन पट में ॿियूं ज़ातियूं आहिनि, लंगड़ियाल, नौ, भंगो, खरल, हरल, मरल, हंस, खगा ऐं झंडेर। गुजरात, गुजरांवाला ऐं सियालकोट जूं ज़ातियूं ही आहिनि। तरार, वड़ाइच, साही, हंजरा, चेमार, बाजवा, देव, घुमन, काहलून, सराई, गोराया। ॿियूं ज़ातियूं ही आहिनि। ढोतर, लोडेका, चट्ठा, सिख। इलाइक़े यानी विच पंजाब, मथे सुतलज ऐं ओभर पंजाब में ही ज़ातियूं आहिनि। ढलून, विर्क, सिंधू, बुलर, मान, हेर, बुटर, ओडी, बाल, पनून, माहिल, ओलाक, गिल, सिद्धू, परार, धरीवाल, सरा, मंगटा, डंडसा, गांधी, चाहल। अंबाला खां गुरदासपुर जे पहाड़ियुनि जे हेठि वेठल ज़ातियूं ही आहिनि। रंधावा, कांग, सोहल, बेन, बूटा, अथवाल। ॾखिण ओभर पंजाब जूं ज़ातियूं ही आहिनि। घटवाल, डागर, जखर, संगवाल, सहरवात, देहा, गोलिया, राठी, खत्री, दलाल, हलावत, देसवाल, डंकर, फोगट, संगवान, बाहिनीवाल, नाइन। उभिरनि मैदाननि जा राजपूत जनमा के पाण खे जट बि सॾाइनि था ही आहिनि। तंवर, चूहान, मंडार, रवात, गोरवा, बारगोजर, जादू, जतो, बागरी, बारिया, इतरा,
नेपाल राठौड़ ओलहंदड़ मैदाननि जा राजपूत ही आहिनि। पंवर, भट्टी, वटू, जोया, खिची, ढोडी, सियाल, रांझा, गोंदल, मेकान, टवाना, चढ़ड़, विक, भुट्टा, लांगा, हीरज, सूमरा, महर। उन्हनि मां वटू, जोयो, महर, खिची ऐं ढोडी सुतलज नदीअ जा वेठल आहिनि। मरी ऐं हज़ार टकिरनि जा राजपूत ढूंढो, सटी, केटवाल, डांडियाल, भकराल, बढल, अल्प्याल ऐं खरवाल, कानेल। साल्ट रेंज जा राजपूत काहोत, मावर, जोवरा, गेबार, जंजुआ। जम्मूअ जे सरहद जा राजपूत मिनास, चिभ, ठकुर, सलारिया, कातल, घनसी। उभरंदड़ टकिरनि जा राजपूत कटोच, गोलेरिया, डरवाल, चांडियल, पाठियाल, पठानिया, जसवाल, ढोलवाल, लड्डू कचली, नारू, घोड़ी, वाहा, मंझ, टाउन। पंजाब में रहंदड़ ॿियूं ज़ातियूं गखड़ा, अवाण, खटर, खोखर, दाऊद पोटा, कुल 18,000 डोगर, रोवर, टिग्गा, मेव, खानज़ादा, गुजर, मालदार ऐं बनी ॿारो कंदड़ ज़ातियूं माली, साइनी, आराई, बागबान, मालियार, कानेत, गेरट, एबा, लोढा, काची, कंबोह, अहेर, सहेतम, सरार, घोसी, गुड्डी, चाचड़, ॻोहेर। मज़ो उहो आहे त आराइन जूं 23 नंढियूं ज़ातियूं जेके ॾिनल आहिनि उन्हनि में भुट्टे, भुट्टा, जंजुआ जेके अॻु राजपूत लिखिया अथसि, से ऐं कुतुब शाही जेके सथियुनि नसुल जा ॾेखारियल आहिनि ऐं चाचड़ बि शामिल आहिनि। सिफ़ो 192 खां 197। शायदि आराई हिकु पेशे जी ज़ात आहे ऐं जंहिं बि ज़ात जो माण्हू उन क़िस्म जी पोख करे थो उनखे अॻियुनि ज़ातियुनि खां सवाइ आराई बि कोठियो वञे थो। अॼु आम बलोच पंजाब जी सभ खां पोइते पियल माण्हुनि में शामिल आहे। हू सदियुनि खां इल्म ऐं गुज़र जी बहितर वसीलनि खां महरूम सरदारी निज़ाम जे गंदीअ दुॿण में फाथो पियो आहे। सियासी तरह हू ॼण मौजूदु ई कोन रहियो आहे। हाणे मस ॾखिण ऐं ओलह पंजाब में सराइकी तहरीक जे हवाले सां पढ़ियल बलोच नौजवान थोरो सुजाॻ थी रहिया आहिनि। उन में बि क़बाइली सोच संदन लाइ वॾी रुकावट आहे ऐं अॻिते वधण संदन वास्ते ॾाढो मुश्किल बनायो वेठी आहे। उहे ख़बरूं हुयूं मोहतरम जनाब एबर्टसन जूं, केतिरियूं सही केतिरियूं ग़लति, सात गुरूअ जे ग़ैब जे ख़ावंद खे ख़बर। पर भारती पंजाब सरकार जंहिं एतमाम सां ही किताब बार बार शाये कंदी रही आहे, तंहिंमां सम्झिजे त उन जी बुनियादी अहमियत क़ाइमु सम्झी वञे थी। मूं वारो किताब 1970 ईस्वीअ में भारती पंजाब लैंग्वेज डिपार्टमेंट 1970 ईस्वीअ में छापियो आहे। दिल्लीअ मां उहे अंग अखर 1882 ईस्वीअ में यानी अॼु खां पूरा 100 साल अॻु करायल पंजाब जी आदमशुमारीअ जा आहिनि। साहब बहादुर जो सॼो नालो आहे सर डेंजल चार्लिस जेलिफ एबर्टसन। हिकिड़ी ॻाल्हि साफ़ आहे, हमरा चोटीअ जो आलिम ऐं मुहक़िक़ आहे ऐं महिनत सां हदूं करे छॾियूं अथसि। राजस्थान जा किसा लिखंदड़ मेजर टाड वारा अक्सर सखणा डज़ कोन आया अथसि। 12/1982 ईस्वी सुबुह एबर्टसन लिखियो आहे त जट वटि जॾहिं दौलत अचे थी त हू पाण खे राजपूत सॾाए थो, राजपूत जॾहिं खुटे थो या पोइते पवे थो त पाण खे जट सॾाए थो। फ़क़ति सिखनि अची राजपूतनि जी ज़ात पात जे वॾाईअ खे धकु हयूं। हिननि मां जेके अॻु पाण खे राजपूत सॾाईंदा हुआ तन बि चयो त असीं जट सिख आहियूं। जट सिख हर राजपूत खां बहितर आहे। सिखनि जा गुरू माण्हुनि सां गॾिजी मानी खाईंदा हुआ ऐं उन में हर ज़ात जो माण्हू गॾु खाईंदो हो। अहिड़ी रीति सदियुनि खां पोइ ज़ात पात जे वहशी निज़ाम जे मुंहं ते पादर लॻो। हिंदू सिंधी अक्सर मज़हबी तरह सिख आहिनि, उन करे असां वटि ज़ात पात वारी छूत छात हिंदुस्तान जे ॿियनि सूबनि जे भेट में तमामु घटि रही आहे। ॿियनि हंधनि जी छूत छात त वसण खां ॿाहिरि आहे। मुस्लमाननि में छूत छात त ख़ैर कान्हे, पर त बि तअसुब घणो आहे। उहो तअसुब पस्ती, ऊंदहि, रुजत परस्ती, जागीरदारी ऐं आमरियत जे कुवतुनि जे हथ जो हथियार आहे। उन वसीले हू माण्हुनि खे सुजाॻ ऐं मुतहद थियणु नथा ॾियनि। ज़ात पात जे फ़र्क़ जी पाड़ पटणु सिंधी क़ौम जे सुजाॻी ऐं इनक़िलाब जी तहरीक जो हिकिड़ो बुनियादी कमु आहे। मूं मथियूं ज़ातियूं फ़क़ति तारीख़ी हक़ीक़तुनि खे सम्झण लाइ
नोट कयूं आहिनि। वरना ऊची ज़ात फ़क़ति इंसाफ़ भरियो नऊं जहान अॾण लाइ विढ़ंदड़ महरूम ऐं मज़लूम पोरियत अवाम जी आहे, ऐं जेको नीच ऐं कम ज़ात आहे त उहो उन अवाम जो वेरी आहे। विचां टी ॻाल्हि कान्हे, सिंधी क़ौम जहिड़ी नाम निहायत ऊची ज़ात जे हिंदुनि समन समूरनि सैदनि ऐं बलोचनि जी आहे। तहिड़ी कूलियुनि भीलनि शिकारियुनि ऐं जोगियुनि जी पाण वधीक आहे, घटि कान्हे। दरावड़ सिंधी क़ौम खे ठाहींदड़ मुख्य नस्लनि मां हिकु आहे, पर दरावड़नि खे अञा सिंध जी अॻुवाणी कान मिली आहे। बहरहाल अॻिते हली कुली सिंधियुनि भील सिंधियुनि ऐं ॿियनि कई पोइते धिकल सिंधियुनि खे बि अवाम जी अॻुवाणीअ में भाईवार थियणो आहे ऐं थियणु घुरिजे। सिंधी पोरियत अवाम ऐं संदन जिदोजहद लाइ उहो ॾींहुं वॾे फ़ख़्रु ऐं ख़ुशीअ जो ऐं ख़ुशनसीबीअ जो हूंदो, जॾहिं पोइते धिकल सिंधियुनि जा इनक़लाबी कारकुन बि तरक़ी करे सिंधी तहरीक जे अॻुवाणीअ में शरीक थींदा ऐं असीं सभु सिंधी गॾियल अॻुवाणीअ हेठि पंहिंजा क़ौमी अवामी इनक़लाबी फ़र्ज़ बजा अधाणे अॻिते वधण जी सआदत हासिलु कंदासीं। सिंध हारीअ जी, सिंध मज़दूर जी, सिंध मज़लूम जी, सिंध मजबूर जी, सिंध कंहिं मीर या पीर जी कीन आ, सिंध दौलत उन ई जी जो मिसकीन आ। तनवीर अब्बासी।